अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा रहिस बालाज खान जेको आहे मंठार ऐं राणी खे आज़ादु करण में कामयाबु थी वेंदो, छा बालाज खान खे जेको आहे ख़बर पइजी वेंदी त मंठार ऐं राणी किथे आहिनि, छा जेको आहे जबल मंठार ऐं राणी खे जेको आहे आज़ादु करे ॾींदो ऐं उन्हनि खे जेको आहे बालाज खान जे हवाले कंदो, छा जेको आहे छा सोभा राणी ऐं मंठार खे जेको आहे आज़ादु कराए ऐं पंहिंजे पनाह में रखंदो ऐं बालाज खान जे हवाले कंदो। इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे प्रेस करे ऑल ते क्लिक कंदा ताकी हर नोटिफिकेशन अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, अव्हांजे लाइक करण सां अव्हांजो को बैलेंस नथो करे पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों, हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में काफ़ी मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, अव्हांखे ॾेखारियो वेंदो त रहिस बालाज खान पंहिंजे मुंशी खे हुकुम ॾींदो त हाणे कंहिं बि हाल में छा बि थी पए, हर हालत में मरूं या जीऊं, पर असांखे जेको आहे मंठार ऐं राणी खे जेको आहे ॻोल्हणो आहे ऐं उनखे जबल खां आज़ादु कराइणो आहे। ऐं जेकॾहिं मंठार ऐं राणी जबल वटि न आहिनि त असांखे ॿिए तरफ़ ॾिसणो आहे। जंहिं ते मुंशी चवंदो त हा रहिस बालाज खान, असां तव्हांजे हुकुम जा जेको आहे पुॼारी आहियूं। जेकॾहिं अव्हां हुकुम ॾिनो आहे हाणे असां हर हाल में जेको आहे राणी ऐं मंठार खे ॻोल्हे अव्हांजे साम्हूं जेको आहे पेश कंदासीं। जंहिं ते बालाज खान चवंदो त बिल्कुलु मां ईअं ई चाहियां थो ऐं जेकॾहिं अव्हां इनखे पेश न कयो त पोइ अव्हां मुंहिंजे गुस्से खां वाक़ुफ़ु आहियो। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त मंठार ऐं राणी जेको आहे हाणे फ़िलहालु अञा बालाज खान खे हथ न ईंदा। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि खे जबल वटि बि मंठार ऐं राणी वारा न आहिनि। मंठार जेको आहे मंठार ऐं राणी वारनि खे जेको आहे ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त वधू खे उहे मंठार ऐं राणी वारा मिली वेंदा ऐं पोइ उहो पंहिंजे ॻोठु वठी ईंदो ऐं उन्हनि खे पनाह ॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त तव्हांखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे, मां जेको आहे पंहिंजी जान सां खेॾी बि तव्हांजी हिफ़ाज़त कंदुसि। अव्हां महफ़ूज़ हथनि में आहियो। जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हथनि में आया आहियो त हाणे मां अव्हांखे कॾहिं बि बालाज खान जे हवाले न कंदुसि, चाहे मुंहिंजी जान ई छो न हली वञे। ऐं जंहिं ते जेको आहे मंठार चवंदो त मूंखे अव्हां में इहा ई उमेद हुई, मां जेको आहे अव्हां ते जेको आहे भरोसो करे हिते रहां थो ऐं मूंखे यकीन आहे तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त कंदा। दोस्तों, असांजो हीउ रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदा इजाज़त।